सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी रोहड़ी लैंसडाउन पुल ते रोज़ानो ट्रैफिक जो मसलो शहरुनि लाइ सख्त अज़ियत बणिजी वियो आहे, जिते मामूली बेहतियाती ऐं जल्दबाज़ी सबबि कलाकनि ताईं ट्रैफिक जाम रहण मामूल बणिजी वियो आहे। पुल ते ख़ासि तौर मोटरसाइकिल सवारनि जी तकड़ ऐं ग़लत ओवरटेकिंग ट्रैफिक जे वहिकिरे खे मुतासिर करे रही आहे, जंहिं सबबि नंढियूं ऐं वॾियूं गाॾियूं हिक ॿिए में फासी वञनि थियूं। शहरियुनि जो चवणु आहे त पुल ते ट्रैफिक ज़ाब्तनि जी खोट, बेसब्री ऐं ज़िम्मेवारी जे अहसास जे न हुजण जे सबबि रोज़ानो सवे माण्हू ज़हनी परेशान जो शिकार थियनि था। मोटरसाइकिल सवार सां गॾु नंढियुनि ऐं वॾियुनि गाॾियुनि जा ड्राइवर बि थोरो ख़्यालु करण बदिरां जल्दबाज़ी कनि था, जंहिंजो नतीजो कलाकनि ते पकड़ियल ट्रैफिक जाम जी सूरत में निकिरे थो। ट्रैफिक जाम सबबि न रुगो रोज़मर्रा सफ़र मुतासिर थिए थो, पर एमरजेंसी में वेंदड़ मरीज़, शागिर्द, मुलाज़िम ऐं कारोबारी माण्हू बि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरुनि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त लैंसडाउन पुल ते ट्रैफिक पुलिस जी नफ़री वधाई वञे, वाज़े लेन ठाहिया वञनि ऐं ट्रैफिक ज़ाब्तनि ते सख़्ती सां अमल करायो वञे त जीअं हिन अहम पुल ते रोज़ानो थींदड़ ट्रैफिक जी अज़ियत मां छुटकारो मिली सघे।